ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजो पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु न भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मां आत्मा निराकार परमात्मा जी संतान। हाणे बाबा खे निराकार रूप में याद थी करां। हिन देह जी दुनिया खां थोरो समय जे लाइ मां आत्मा पंहिंजो बुद्धि योग कढी करे परमात्मा में थी लॻायां। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मातम द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप हाणे तव्हांखे वरसो ॾियण आयो आहे। हर 5000 साल में हिकु बार बाबा असांखे हिन सृष्टि ते वरसो ॾियण ईंदो आहे। कंहिंखे आत्माउनि खे कंहिंजो वरसो ॾींदो आहे? नई दुनिया जो सतयुग जे लाइ आत्माउनि खे वरसो ॾींदो आहे। छो जी पाण हाणे आत्मायूं शक्तिहीन गुणहीन, असां में कोई गुण न आहे, कोई शक्ति न आहे, कोई समझ न आहे न। इन करे बाबा इन जो ई वरसो ॾियण आयो आहे। कंहिंजो? ज्ञान गुण शक्तियुनि जो। बाबा चए थो नई दुनिया में तव्हांजी तकदीर केॾी सुठी हुई न। हाणे ॾिसो तव्हांजी तकदीर कीअं थी वई अथव। नई दुनिया स्वर्ग खे चइबो आहे। इहा पुराणी दुनिया नर्क आहे न। सभी आत्माएं तॾहिं त चईंदियूं आहिनि असांखे दुख खां छुड़ाए सुख जी दुनिया में वठी वञे। आत्मा खे त ज़रूरु खपे शरीर, तॾहिं त ॻाल्हाए सघे। जीव जी आत्मा चईंदी आहे असां आया आहियूं बाबा वटि तकदीर ठाहिण। जीव जी आत्मा चईंदी आहे असां आया आहियूं बाबा वटि तकदीर ठाहिण। पढ़ाइण वारो केरु आहे? केरु आहे बाबा? आत्माउनि जो पीउ परमात्मा, जेके शिव बाबा चइबो आहे। हुन परमात्मा खे सभु अलॻि अलॻि नाम सां यादि कनि। हाणे उहो ई परमात्मा शिव बाबा ज्ञान जो सागर आयो आहे असांखे मनुष्य खां देवता पतित खां पावन ठाहिण लाइ, नर्क खां स्वर्गवासी ठाहिण लाइ। नर्क खे त हाणे आग लॻणी, ये दुनिया त हाणे ख़तमु थियणी आहे। दुनिया में अहिड़ी हालत थींदी कि सभु कुझु ख़तमु थींदो, तॾहिं त हिते स्वर्ग थींदो न। बाबा चए थो तॾहिं त हिते स्वर्ग ईंदो, न त स्वर्ग कीअं ईंदो? जॾहिं इहा ई दुनिया ख़तमु थींदी तॾहिं त हिते स्वर्ग थींदो। त बाबा बि स्वर्ग जी दुनिया स्थापन थियण खां पहिरियों हिते अची करे हिकु स्कूल खोलियो अथई। कहिड़ो स्कूल? जंहिंमें आत्मायूं अची करे पढ़ी लिखी करे पंहिंजो तकदीर ठाही। जीअं लौकिक दुनिया में बि चईंदा आहिनि न, सुठो पढ़ो लिखो, तव्हांजी तकदीर सुठी ठाहियो पढ़ी लिखी करे। त बाबा हाणे आत्माउनि खे पढ़ाए लिखाए हुनजी तकदीर ऊच थो ठाहे। पढ़ाइण वारो निराकार, पढ़ण वारी निराकार आत्माऊं। त ॾिसो केॾो विचित्र स्कूल आहे न। बाबा चए थो मां आयो आहियां तव्हांखे नई दुनिया जी राजधानी जी तकदीर ॾियण। तव्हांखे मालूम अथव न हाणे ये दुनिया बदिलण वारी आहे। विश्वास थियो अथव या अञा ताईं इन ई दुनिया में रहणु चाहींदा आहियो? इन दुनिया जे लाइ बाबा असांखे नथो पढ़ाए। बाबा असांखे नई दुनिया जे लाइ शिक्षाऊं थो ॾे। नई दुनिया जे लाइ असांजी तकदीर थो ठाहे। इन दुनिया में त तव्हां जेतिरा बि 63 जन्म खां द्वापर खां वठी करे बुरा कर्म कया अथव, उनजो हिसाब किताब त तव्हांखे चुकतो करणो ई पवंदो। मां त तव्हांखे नई दुनिया में सुख शांति वारो जीवन तव्हांखे कीअं मिलंदो, कीअं तव्हां हुनखे प्राप्त करे सघंदा आहियो, कीअं तव्हां निरोगी पंहिंजो शरीर प्राप्त करे सघंदा आहियो, उनजे लाइ मां तव्हांखे हाणे पढ़ायां। बाक़ी त जेका हिसाब किताब आहिनि उहो त चुकतो करणा ई आहिनि। हा, बाक़ी अगरि मूंखे हाणे यादि कंदा रहंदा त हुन दुख जे समय बि तव्हांखे दुख न बांसतो। एतिरी मां तव्हांखे गारंटी ॾेई सघंदो। अगरि तव्हां मूंखे यादि कंदव त मुंहिंजी श्रीमत ते हलंदव त मां तव्हांखे 21 जन्मनि जो राजभाग ॾियण जे लाइ पढ़ायां थो। बाबा चए थो त राजयोग त सिखो न। दुनिया में त माण्हू हठ योग सेखारींदा आहिनि, शरीर जो योग।
हिते बाबा असांखे राजयोग थो सेखारे, बाबा असांखे सभी वेद शास्त्रनि जो सार वेही थो ॿुधाए। श्री बाबा कोई ग्रंथ या शास्त्र खणी करे थोड़ी पढ़ाईंदो आहे। श्री बाबा में त ज्ञान अथसि ई सही। हिन समय हिन सॼी दुनिया में भक्ति आहे। सत्युग में भक्ति हूंदी न, मंदिर आदि कुझु बि न हूंदो। हुते त आत्मा कॾहिं भॻवान खे बि यादि न कंदी आहे, हे भॻवान, हे ईश्वर, हे कृष्ण, हे राधे, कुझु बि न चईंदी। बस राधे कृष्ण ही लक्ष्मी नारायण खां पोइ, स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा, लेकिन हुते कोई ईअं भॼन आदि थोड़ी ॻाईंदा आहिनि। उते सभी आत्मायूं, सभी पंहिंजी जेकी बि हाणे पढ़ाई पढ़नि थियूं उनजी प्राप्ति हुते हुननि खे मिलंदी। सभी आत्मायूं ख़ुशि हूंदियूं। कोई कंहिंखे ईअं पूजा आदि न कंदो। महाराजा महारानी खे बि कोई हुनजी प्रजा आदि कोई ईअं हथ पेर या ईअं कुझु जोड़दी न, हुन सां कुझु मांगण जी दरकार कोन अथसि। छो जो हुते सभिनि खे संपत्ति आहे सी, बसि हिकु नाम जे लाइ हूंदो भई हुन दुनिया जो महाराजा महारानी लक्ष्मी नारायण। बाक़ी हीअं कोई दुनिया में अॼुकल्ह जीअं माण्हू पहिरों राजा रानी जे अॻियां ईअं वेंदा हुया कुझु पंहिंजी इच्छा खणी, हुते ईअं कुझु बि न थींदा। हुते त सभी आत्माएं सुखी हूंदियूं आहिनि। अप्राप्त कोई वस्तु न आहे। त बाबा चए थो पहिरियों पहिरियों हिन ई भारत में देवी देवताउनि जो राज्य हुयो। पूरा 2250 वर्ष हिते देवी देवताउनि जो राज हुयो। 1250 लक्ष्मी नारायण जो राज्य, 1250 पोइ हुनजो राज्य राम सीता जो राज्य। त अहिड़ी सुठी दुनिया में पाण खे बाबा वठी थो हले। 2500 वर्ष पाण देवी देवताउनि जे राज्य में रहंदासीं। हुन में 1250 वर्ष त असां लक्ष्मी नारायण जे राज्य में रहंदासीं सतयुग में। पोइ 1250 वर्ष असां राम सीता जे राज्य में रहंदासीं। बाबा चए थो हुननि जे राज्य में अथाह सुख हूंदो। हाणे पाण 84 जन्म वठी करे पंहिंजी तकदीर बिगड़ी आहे। बाबा हाणे चए थो मूंखे यादि करे पंहिंजी तकदीर खे सुधारो। मां जेकी शिक्षायूं ॾियां थो उन शिक्षाउनि खे सम्झी करे जीवन में धारण करे पंहिंजी तकदीर खे सुधारो। तव्हां पाप आत्मा थिया आहियो न हाणे, छो जे विकारनि जे वश कर्म कयो आहे। तव्हां पाप आत्मा जॾहिं खां ठहिया हो, जॾहिं खां तव्हां विकार में वञणु शुरू कयो, तव्हांखे पतो त हुयो इहे ग़लति कमु आहे। तॾहिं त तव्हां मूंखे तॾहिं खां ई यादि था करो द्वापर युग खां। द्वापर युग खां तव्हां मूंखां क्षमा था मांगो, पर हाणे त अति थी वई आहे। बाबा चए थो हाणे त तव्हां विकारनि जे वश बुरा कर्म त कयो, ॿियो छा कयो? असां देवी देवताऊं भॻवान जे लाइ बि केॾी निंदा चई न। सर्वव्यापी आहे, कच्छ मस्त अवतार आहे, राम सीता लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जे लाइ कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं चई अथव न। त बाबा हाणे असांखे सभु भूलियूं ॿुधाए थो। बाबा चए थो इहे भूलियूं कयूं अथव न तव्हां, हाणे अभूल अथव। हाणे जेकी बि भूलियूं कयूं अथव उनजी जेकी मां सम्झानी थो ॾियां, हाणे कंहिंजे लाइ बि ईअं उल्टो सुल्टो न चइजो। मां तव्हांखे हाणे पढ़ाइण आयो आहियां न। हिन ब्रह्मा जे शरीर में अची करे मां तव्हांखे पढ़ाईंदो आहे। मां तव्हांजी आत्माउनि खे पढ़ाईंदो आहे। मां परमात्मा आहियां। तव्हांखे बि हिन ब्रह्मा जे शरीर खे न ॾिसणो अथव। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे ऐं मूंखे यादि करो। पोइ ॻाल्हियूं ॿुधो कि हा इहे मुंहिंजी आत्मा खे मुंहिंजो परमात्मा बाप थो चए। शरीरधारी कोई हिते ज्ञान न ॾींदो आहे। कोई बि ज्ञान तव्हांखे ॿुधाए बि थो त बि उहो जेका ॻाल्हियूं निराकार ॿुधाई अथई उहो ई तव्हांखे ॿुधाईंदो न। त पाण खे ॿुधंदे समय छा यादि रहणो खपे कि हीअ असांजी परमात्मा बाप असां आत्माउनि जे लाइ थिए थी। बाबा चवनि था ॾिसो हाणे आत्मा खे हिकदमि जागृति आई आहे कि अरे मां त आत्मा हिन शरीर में वेठी आहियां। अञा ताईं त मां पंहिंजे पाण खे शरीर सम्झी वेठी हुयमि न, लेकिन मां आत्मा हिन शरीर खे हलाइण वारी। आत्माउनि जो देश परम धाम आहे। हुतां मां हिन सृष्टि ते ईंदी आहियां। छो? पाठ वॼाइण। हाणे मूंखे मुंहिंजो पाठ हिन सृष्टि ते पूरो थी वियो। हीअ केरु थी ॻाल्हाए पंहिंजे पाण सां? ईअं पंहिंजे पाण खे यादि ॾियारियो कि हाणे हिन सृष्टि ते मुंहिंजो छा, दुनिया में जेतिरियूं बि आत्मायूं आहिनि सभिनि जो हिते पाठ पूरो थी वियो।
हाणे सभिनि खे मथे वापसि वञिणो आहे। छो जी हिन सृष्टि जी साफ़ सफ़ाई थियणी आहे, पोइ हिन सृष्टि जे स्वर्ग जी स्थापना बि थींदी, पोइ पाण हेठि खेॾण ईंदासीं। बाबा चए थो आत्मा एतिरी सूक्ष्म आहे जो ॾेखाए में ई न ॾींदी। ॾिसो, कॾहिं कॾहिं शरीर मनुष्य मरी वेंदो आहे, पोइ जॾहिं शमशान में खणी वेंदा आहियूं, पोइ अध में चुरपुर करणु लॻी वेंदो आहे। त आत्मा हली त वई, पोइ आई, माण्हू ईअं सोचंदा आहिनि, पर बाबा चईंदा आहिनि न, हीअं न थी सघंदो आहे। अगरि हिकु बार पूरी रीति आत्मा शरीर मां निकिरी वञे त वापसि न अची सघंदी आहे। बाबा चवनि था आत्मा बिल्कुलु सूक्ष्म हूंदी आहे। कॾहिं कॾहिं आत्मा किथे छिपी वेंदी आहे, पंहिंजे शरीर में किथे छिपजी वेंदी आहे। त पोइ माण्हू चेक जेका कंदा आहिनि, उन्हनि खे सम्झ में न ईंदो अथनि त सोचंदा आहिनि की हिनजी आत्मा निकिरी वई। त बाबा चए थो पोइ धीरे धीरे उहा आत्मा जागृत थींदी आहे, त पोइ हिलण विलण लॻी वेंदी आहे। चिता सां बि जगी पईंदी आहे। कॾहिं कॾहिं चिता ते माण्हू विहारंदा आहिनि, हिकदमि सां माण्हू उथी वेंदो आहे, सोचंदा आहिनि की अरे इहे त जिंदो थी वियो, भॻवानु चमत्कार कयईं। बाबा चए थो ईअं न थींदो आहे। कॾहिं कॾहिं आत्मा एॾी सूक्ष्म आहे न, त कॾहिं कॾहिं माण्हू चेक करण वारो पहचाने न सघंदो आहे की हिन में आहे या न आहे। आत्मा न आहे त शरीर हिकदमि मुर्दो थी वेंदो आहे। न त आत्मा जो देश मां आत्मा हिते ईंदी आहे, शरीर गर्भ में ईंदी आहे पहिरियों, पोइ हिकु जनम वठी, ॿियो जनम वठी, पोइ ईअं पुनर्जन्म वठी वेंदी आहे। मथां खां हेठि अकेली ईंदी आहे, लेकिन हेठां खां मथे मां वठी वेंदो आत्माउनि खे। आत्मा जॾहिं मथां खां हेठि ईंदी आहे न, त उहा पंहिंजे पाण ई ईंदी आहे। ऐं जॾहिं हेठां खां मथे वापसि वञिणो हूंदो आहे त बाबा असांखे वठी वेंदो आहे। छो जे मथां खां हेठि ईंदा आहियूं त संकल्प ईंदो आहे मथे, जॾहिं पाण वेठा हूंदा आहियूं की हाणे मुंहिंजो हेठि सृष्टि ते पाठ आहे, त मां पंहिंजे पाण ई अची वेंदी आहियां। लेकिन हेठां खां मथे वञण लाइ मूंखे पंहिंजो पूरो हिसाबु किताबु पहिरियों चुकतो करणो आहे, ऐं पावन बि ठहिणो आहे। छो जे मां हाणे भिकारी थी वई आहियां। ऐं असुल में त मथे रहण वारी आत्मा त शुद्ध हूंदी आहे, हुनजो कंहिंसां बि कोई हिसाबु किताबु न हूंदो। चईंदा न, हिकु त चईंदा आहिनि अकेला आयासीं अकेला वेंदासीं, ॿियो चईंदा आहिनि की ख़ाली हथ आयासीं ख़ाली हथ वेंदासीं। ख़ाली हथ आयासीं ख़ाली हथ वेंदासीं मतिलबु असांजो कंहिंसां कोई हिसाबु किताबु न हूंदो। ईअं आत्मा ईंदी आहे वेंदी आहे। जॾहिं ईंदी आहे मथां खां हेठि त बि हुनजो कंहिंसां कोई हिसाबु किताबु न हूंदो अथसि। उहो जॾहिं गर्भ में वेंदी आहे न, तॾहिं खां हुनजो हिसाबु किताबु शुरू थी वेंदो अथसि। ऐं हाणे हेठां खां मथे वञिणो आहे त बि असांजो कोई हिसाबु किताबु न हुजिणो खपे, त बि असांखे पंहिंजे सभु हिसाबु किताबु चुकतो करणा आहिनि। त हाणे असां हिक ॿिए सां हिसाबु किताबु कीअं चुकतो करूं? अगरि एॾा जन्म ॿिया वठंदासीं, सभिनि सां हिसाबु किताबु चुकतो कंदा रहंदासीं, त अलाए घणा ॾींहं थी वेंदा। बाबा चवनि था हाणे त एतिरो समय ई न आहे। ऐं मनुष्य आत्मा बि थकी वई आहे न, की हिक ॿिए सां हिसाबु किताबु चुकतो कंदे कंदे मनुष्य आत्मा बि थकी वई आहे। ॿियो पाण चवंदा आहियूं अकेला आयासीं अकेला वेंदासीं। असां ईंदा त अकेला आहियूं, लेकिन वेंदासीं बाबा सां गॾु। इहो पाण ग़लति चईंदा आहियूं। त बाबा चए थो आत्मा वापसि इन करे न वञी सघंदी आहे छो जो हुनजो हिसाबु किताबु चुकतो कोन अथसि, ऐं ॿियो पावन कोन्हे। त बाबा हेठि अची करे आत्मा खे जेसिताईं इहो ज्ञान न ॾींदो आहे न की तूं आत्मा आहे, तुंहिंजो मां परमात्मा बाप आहे, हाणे मूंखे यादि कर त तुंहिंजा हिसाबु किताबु चुकतो थियनि। ऐं ॿियो हाणे विकारनि खे छॾ, तॾहिं तूं पावन थींदी आहे। हाणे पंहिंजी संस्कारनि खे सुधार त तूं पावन थींदी आहे। त इहो ज्ञान जेसिताईं बाबा न अचे तेसिताईं असांखे ॾेई न सघंदो आहे कोई। ऐं ॿियो आत्मा में शक्ति, हिसाबु किताबु चुकतो करण जी शक्ति, विकारनि खे छॾण जी शक्ति, उहो केरु ॾींदो आहे? परमात्मा। त हिन करे बाबा चए थो हिन करे आत्मा मथे अकेली न वञी सघंदी आहे। हाणे मां जेसिताईं आत्मा मुंहिंजो इहो ज्ञान न ॿुधंदियूं, इहे अभ्यास न कंदियूं, तेसिताईं उहो पावन बि न थी सघंदियूं आहिनि ऐं हिसाबु किताबु बि चुकतो न थी सघंदो आहे। हाणे बाबा असांखे सभु ॻाल्हियूं छो थो ॿुधाए? छो जे हाणे सभिनि आत्माउनि खे मथे वञिणो आहे। छो जी सृष्टि जी साफ़ सफ़ाई थियणी आहे, सृष्टि जे स्वर्ग जी स्थापना थियणी। त बाबा चए थो इहो क़यामत जो समय आहे। छा सभिनि आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो हिसाबु किताबु चुकतो करण जो समय आहे न। हाणे पाण जॾहिं हिक ॿिए सां हिसाबु किताबु चुकतो करूं था, बाबा खे यादि करे सुठा कर्म करे,
त हाणे पाण खे सॼो ॾींहुं इहो ध्यानु रखिणो आहे कि मूंखां कोई अहिड़ो कर्म न थिए, अहिड़ी मुंहिंजी सोच न हले, कोई अहिड़ो मां कोई मुख का शब्द न कढां जंहिंसां कंहिंखे दुख थिए या कंहिंजो नुक़सानु थिए। इन करे बाबा चए थो सॼो ॾींहुं जेको बि कर्म करो था, जो बि सोचो था न, मूंखे ॿुधाए करे करो। ऐं अगरि हुन समय नथा ॿुधाए सघो, तव्हां ॾाढा व्यस्त आहियो, त कम से कम हिकु समय फिक्स करे छॾो, या जॾहिं बि तव्हांखे समय मिले भई मूंखे पूरे ॾींहं में हिकु बार पंहिंजे बाबा खे सभु कुझु ॿुधाइणो आहे। मां छा छा सोचियो, कीअं कीअं सोचियो, छा छा ॻाल्हायो, कीअं कीअं कर्म कयो, कीअं मां धन कम में लॻायां थो, कीअं मां पंहिंजी गृहस्थी मां हलायां थो या हलायां थी, कीअं मां सॼो ॾींहुं कर्म थो करायां सृष्टि ते। त पंहिंजा अॻियां जे लाइ पाण खे सावधानी मिलंदी ऐं पंहिंजा बुरा कर्म न थींदा। ऐं पिछला त बाबा खे यादि करे पूरा चुकतो करणा ई आहिनि। त इहे समय असांखे पुराणो खातो चुकतो करणो आहे ऐं नयो खातो स्वर्ग जे लाइ जमा बि करणो। स्वर्ग जे लाइ जमा कीअं कंदासीं? बाबा खे यादि करे, बाबा जे श्रीमत खे पालन करे, बाबा जे जेको चए थो दैवी गुणनि जी धारणा करो, दैवी गुणनि जी धारणा करे, जीअं रुसण, जोर सां ॻाल्हाइण, जोर सां खिलण, हिक ॿिए जे लाइ उल्टी सिटियूं ॻाल्हियूं चइण ऐं कुझु अहिड़ी फालतू वालतू ॻाल्हियूं ॾिसण, ॿुधण, सोचण, रुसण, इहे सभु ॻाल्हियूं आसुरी संप्रदाय जी आहिनि न। रोइण वग़ैरह, हिक ॿिए खे पिटण, इहे जेको बुरो भलो चईंदा आहिनि, इहे सभु हाणे छॾिणो आहे पाण खे हाणे दैवी गुण धारण करणा आहिनि। सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे, सुठो ॻाल्हाइणो आहे। बसि तव्हांखे कोई कुझु चए त तव्हांखे त बाबा ॿुधाए थी न भई तव्हांजा हिसाब किताब चुकतो था थियनि। हाणे तव्हांखे कोई कुझु चए, तव्हां वरी हुनखे कुझु उल्टो सिधायो त वरी हिसाब किताब वधजी वेंदो न। त हाणे पाण खे शांति रहणो आहे, कर्म कंदे हुए बि मन सां बि शांति, मुख सां बि शांति। ऐं जेतिरो पाण बाबा खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदासीं न, ओतिरो पंहिंजो मन शांति थींदो। छो जो पाण में एतिरी शक्ति न आहे भई असां हुनजी ॻाल्हियूं सहन करे सघूं। त तुरंत बाबा खे ॿुधायो, हुन समय बाबा इहे तव्हां अलाए छा छा थो चए, पोइ तव्हां में उहा शक्ति ईंदी। बाबा चए थो हाणे समय आहे पंहिंजे नए देवी देवता धर्म में जेको तव्हां वञो था, हुनजे लाइ बि त वर्त वठिणो आहे न। हुनजे लाइ असांखे धन संपत्ति केतिरी हूंदी असां वटि, उहो कीअं फिक्स थींदो? त बाबा उहो संपत्ति जे लाइ बि असांखे इहो ज्ञान थो ॾे। चए थो जेतिरो तव्हां मुंहिंजो ज्ञान ॿुधंदव, जीवन में धारण कंदव, उन अनुसार पंहिंजे कर्मनि खे सुधारंदव, ॿियनि खे ॿुधाईंदव, ओतिरो तव्हांजी कमाई थींदी वेंदी। छो जी हिकु हिकु ज्ञान जो शब्द लाखों रुपए जो आहे। त पाण हिकु हिकु ॻाल्हि खे ॿुधी करे, सम्झी करे धारण कंदासीं त पंहिंजी हिकु ॾींहं में लख रुपए जी कमाई। ऐं पाण ॿियनि खे बि ॿुधाईंदा रहंदासीं त ओतिरो पाण खे कमाई वधंदी वेंदी। दैवी गुणनि जी धारणा कंदासीं त पंहिंजी हुते पद सुठो मिलंदो। भई हुते बि अलॻि अलॻि पद हूंदा आहिनि न। त इन रीति ऐं ॿियो बाबा चईंदो आहे कि मुंहिंजी यादि सां, सम्झो पाण बाबा जी यादि सां हर कर्म करूं था, त बाबा जी यादि सां गॾु बाबा जी शक्तियूं बि पाण खे मिलंदियूं, बाबा जा गुण बि पाण खे मिलंदा। ऐं पंहिंजे थ्रू अगरि कंहिंखे शक्ति मिली, सम्झो तव्हां बाबा जी यादि में कंहिंखे यादि करे कंहिंसां था ॻाल्हायो था, राय सलाह ॾियो था, उन आत्मा खे शक्ति था ॾियो ऐं उनजो कमु सुठो थी वञे, त उहो दुआयूं कंहिंखे मिलंदियूं? तव्हांखे मिलंदियूं न। भले हुनखे त न पतो आहे कि हिन सां ॻाल्हाइण सां मूंखे शक्ति मिली, छो जो तव्हां त अंदरि बाबा खे अंदरि ई अंदरि यादि कंदव न। लेकिन हुनजो कमु सुठो थी वियो, हुनजो कुझु जीवन में सुठो थी वियो, त ऑटोमेटिकली तव्हांजो जमा थींदो। इन रीति पाण हर क़दम बाबा खे यादि करे कर्म कंदासीं त पंहिंजी पदबनि जी कमाई थींदी आहे। त पोइ 21 जन्मनि जे लाइ हाणे पाण कमाई बि त करूं था। बाबा चए थो नयो खातो बि ठाहिणो आहे, त नए असां युग में वेंदासीं त हुतां जे लाइ बि त इनकम खपे न। ऐं ॿियो आहे बाबा चए थो घर गृहस्थ में रही करे पवित्र रहो। ॾिसो देवी देवता बि त संपूर्ण निर्विकारी महाराजा महारानी हुया न, लक्ष्मी नारायण हुया। त लक्ष्मी नारायण देवी देवता निर्विक, उन्हनि जी गृहस्थी बि हुई। त ज़रूरु पहिरियों हिन दुनिया में अहिड़ी गृहस्थी हलंदी हुई न, अहिड़ो जीवन हलंदो हुयो, तॾहिं त पाण हुननि जो गायन कंदा आहियूं उन्हनि जे अॻियां।
त बाबा चए थो आहे त सभु दुनिया में। ॾिसो देवी लक्ष्मी नारायण जो मंदिर बि आहे, उन्हनि जी महिमा बि ईअं ॻाईंदा आहियूं, लेकिन माण्हू ॼाणंदा न आहिनि कि इहे राम सीता लक्ष्मी नारायण केरु आहिनि। जीअं गांधी जी हाणे वॾे वॾे नेताउनि जे शरीर छॾियो, उन्हनि जी समाधि ठाहींदा आहिनि, वॾे वॾे संत आदि गुरू आदि शरीर छॾंदा आहिनि त उन्हनि जो यादगार कुझु ठाहींदा आहिनि। ईअं ईअं लक्ष्मी नारायण बि ऐं राम सीता बि असांजी हिन दुनिया जा महाराजा महारानी हुया न पहिरियों पहिरियों, इन करे उन्हनि जे लाइ ईअं वॾा वॾा मंदिर ठाहे रखिया अथऊं। पर पाण इहे सम्झंदा न आहियूं, सिर्फ़ु मंदिर मुआफ़िक़ उन्हनि जे अॻियां हथ जोड़े सभु प्रार्थना कनि, लेकिन कॾहिं इहो न सम्झो कि इहे हिते राज्य कंदा हुया, इन्हनि जे राज्य में असांखे एतिरी सुख शांति ऐं संपत्ति हुई त असां उन्हनि जे लाइ उन्हनि सां ईअं मन्नत मांगदा आहियूं कि असांखे बि उहो ॾे। लेकिन बाबा चए थो कि इन्हनि जे दुनिया में तव्हां रहंदा हुयो, तव्हां वटि इहो सभु हुयो, हाणे इहे ख़ुदि बि हिन ई दुनिया में पुनर्जन्म वठी वठी करे कलयुगी दुनिया में आसुरी संप्रदाय में अची करे ख़ुदि बि दुखी कंगाल थी विया आहिनि। इन्हनि जी आत्मा बि हाणे पढ़े थी, त पाण खे सिर्फ़ु महिमा न ॻाइणी आहे उन्हनि जे बारे में ॼाणणो आहे कि आख़िर इहे आहिनि केरु, ऐं असां हिननि सां ई छो था घुरूं इहे सभु। त असां हिननि खां ई छो था घुरूं, छो जो असां बि जॾहिं हिननि जी दुनिया में हुआसीं तॾहिं हीअं हुआसीं। इन्हनि खे केरु ॾिनो? परमात्मा। त हाणे बि परमात्मा उहो ई समय आहे कि सभिनि खे वरितो थो ॾे। बाबा चए थो मां सभी धर्म वारनि खे हाणे वरितो थो ॾियां, त जंहिंखे वर्स वठिणो आहे उन रीति मूंखे यादि करो, मुंहिंजी मत ते हलो ऐं हर हिक जे बारे में ॼाणो। भई ये लक्ष्मी नारायण केरु आहे, राम सीता केरु आहे। राम सीता चंद्रवंशी घराने जो राजा रानी, लक्ष्मी नारायण सूर्यवंशी सतयुग जो महाराजा महारानी। पोइ अलॻि अलॻि राजा ऐं द्वापर युग खां आया, अलॻि अलॻि धर्म हिन सृष्टि ते विधिया। सिर्फ़ु भॻवान या देवी देवता पंहिंजे पाण खे भॻत न सम्झो, हर हिकु ॻाल्हि खे यथार्थ सम्झो। भॻवानु असांजो बाप आहे, हाणे भॻत बनो छॾो। भॻत मतिलबु मांगण महिनत करणु। बाबा चए थो हाणे तव्हां मुंहिंजी संतान आहियो न, मां तव्हांखे परिचय ॾिनो आहे न, भॻवानु अर्थात असांजी आत्मा जो पीउ परमात्मा। त असां हुन सां हक़ सां हुनखे यादि करे पंहिंजी सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे हुन खां सर्व शक्तियूं गुण वठूं न, सम्झ वठूं। पाण घड़ी घड़ी हुनजा हथ जोड़ूं, मथो था टेकियूं। छा तव्हां पंहिंजे माउ पीउ संबंधी सां हीअं ॻाल्हाईंदा आहियो? त मां बि त तव्हांजो सभिनि खां वॾो संबंधी ऐं अहिड़ो संबंधी जो कॾहिं ख़तमु ई न थींदो। अञा त असां हिन शरीर में आहियूं त जेका संबंधी आहिनि उहा आहिनि, कल्ह जो असां इहे शरीर छॾूं त इहे संबंधी त ख़तमु थी वेंदा न असांजे लाइ। त असां ख़तमु थी वियासीं त इहे बि ख़तमु थी वेंदा, लेकिन आत्मा जो संबंधी सचो परमात्मा आहे, उहो थोरी पाण सां कॾहिं अलॻि थी सघंदो आहे। त कम से कम हुनखे हुन रीति हुन परिचय सां यादि करे हुन सां ई पाण मन जो ॻाल्हियूं हुनखे चईंदासीं त हुनजे कुझु उहो शक्ति बि ॾींदो। जी आत्मा हिनखे शक्ति ॾियण वारो केरु? परमात्मा ई आहे न। त हाणे सचे सचे संबंधी खे इन रीति यादि करे उन सां पंहिंजी मन जी डोर जोड़ियो। हिनखे ई चइबो आहे मन मनाभव। ॾिसो कंहिंसां पाण ज़्यादा मन जी ॻाल्हियूं कंदा आहियूं, भई असांजे मन में छा छा आहे, त हुन सां मन जुड़ी वेंदो आहे न, पाण घड़ी घड़ी उन्हनि खे ई ॿुधायूं। त हाणे ईअं ई परमात्मा सां पाण सां गॾु हुनखे जोड़ण जो तरीक़ो इहो आहे, पंहिंजी मन जी ॻाल्हियूं हुनखे ॿुधायूं। पाण सां गॾु हुनखे सदा अनुभव करो कि बाबा मूंसां गॾु आहे। बाबा चए थो तव्हांजे मथां 63 जन्मनि जा विक्रमनि जा बोझ चुकतो ईअं ई थींदो। आत्मा केॾी मेरी थी वई आहे न, शरीर बि मेरो थी वियो आहे। हाणे आत्मा और शरीर ॿिन्हिनि खे मां गोरो ठाहिणा आहे। कृष्ण बि चईंदा आहिनि न, कृष्ण बि सावरो, कृष्ण बि गोरो। कृष्ण जी आत्मा बि सावरी थी आहे न, विकारनि जे वश थी करे ईअं थी आहे। हाणे उहा बि गोरी थी ठहे। ॾिसो उहा बि कीअं थी ठहे, बाबा खे यादि करे थी ठहे न। ॾिसो ॾेखारींदा आहिनि न, कृष्ण जे 4 हथ ॾेखारींदा आहिनि, नारायण जा बि 4 हथ। ईअं देवी देवताउनि जे अॻियां हेॾा सारा हथ आदि ऐं सभु शस्त्र आदि ॾींदा आहिनि। असल में त इन्हनि जो मतिलबु इहो ई आहे कि इन्हनि जे हथ में जेको शंख गदा पदम कमल जो फूल जेको ॾेखारींदा आहिनि, चक्कर ॾेखारींदा आहिनि, इन्हनि जो मतिलबु आहे
कि हिननि जी आत्मा भी चक्कर जो अर्थात पूरे विश्व जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधियनि पंहिंजे अंदरि धारण कयनि। शंख जो मतिलबु आहे हिननि बि धारण करे ॿियनि खे ॿुधायनि। कमल फूल समान पवित्र कलयुग जे अंत में रहिया न, सतयुग में त इहे पवित्र हूंदा ई सही। ॿियो गदा अर्थात बाबा जे ज्ञान सां हिननि बि कलयुगी दुनिया ते ॻाल्हियुनि ते विजय प्राप्त कई। जेका हिते बुरियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे बि परमात्मा जे ज्ञान द्वारा उन्हनि विजय प्राप्त कई। त इहे ज्ञान जो गदो आहे। गदा मारण वारो जेको थींदो आहे अर्थात ज्ञान जी ॻाल्हियुनि सां पंहिंजे पाण खे हिन दुनिया जी ॻाल्हियुनि सां परे कनि। त इहे जेका शस्त्र ॾिनल आहे न, असल में इहे आत्मा जी स्थिति आहे। आत्मा में उन्हनि खे इहे सभु ज्ञान अथनि, जंहिंजे कारण उहो नर्कवासी खां स्वर्गवासी थिया, कारे खां गोरो थिया। पाण खे बि इहो पूरो चक्कर जो ज्ञान जेको बाबा ॾिए थो, इनखे ॿुधी करे धारण करे पोइ ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे। पाण खे जॾहिं परमात्मा जी जेकी प्राप्ति थिए थी, आत्मा खे शक्तियूं मिलनि थियूं, त पाण खे ॿियनि आत्माउनि खे बि उन्हनि जे पीउ सां उन्हनि खे मिलाइणो आहे, ताकी इहो बि पुण्य जो खातो जमा थींदो न। माण्हू अॼुकल्ह धन दान था करनि, सोचनि था कि इहे त पुण्य आत्मा आहे। बाबा चए थो धन दान या चीजूं दान करण सां पुण्य आत्मा थोड़ी ठहींदा आहिनि। धन दान तो करे लेकिन बाक़ी बि त विकार त अथसि न हुनमें, बाक़ी बुरायूं त अथसि न। हिकु धन दान करण सां कोई पुण्य आत्मा थोड़ी ठही वेंदो। पुण्य आत्मा मतिलबु शुद्ध पवित्र आत्मा, जंहिंमें कोई विकार न हुजे, जेकी शुद्ध सत्युगी देवी देवता आहिनि खे पुण्य आत्मा चईंदा। त उहो पुण्य आत्मा ठहिण लाइ पाण खे इहो सचो सचो ज्ञान जो धन दान करणो पवंदो। इहो पुण्य आत्मा ठहिण लाइ पाण खे परमात्मा खे विकारनि जो दान ॾियणो पवंदो, पोइ पाण पुण्य आत्मा कहलाईंदासीं। ईअं ई थोड़ी पाण टाइटल त वॾा वॾा ॾेई छॾींदा आहियूं हिक ॿिए खे, पुण्य आत्मा, महान आत्मा, देवता, भगवान। मनुष्य खे चऊं था इहो त भगवान आहे, इहो त देवता आहे, लेकिन सभिनि जो अर्थ बाबा ॿुधाए थो न असांखे हिन रीति जेको पाण ॿुधूं था उनखे सम्झी करे जीवन में धारण करणु। मतिलबु हाणे अॻियां खां वठी असांजे मुंहं में कंहिंखे बि असां ईअं जीअं भॻवानु चईंदा आहियूं, कृष्ण भॻवानु, राम भॻवानु या फलानो भॻवानु, इहो न निकिरे मुख में। जॾहिं भॻवानु अचे तॾहिं असांखे छा यादि अचे? भॻवानु अर्थात मुंहिंजो आत्मा जो पीउ परमात्मा, जेके शरीर में। देवता अर्थात जंहिंजो आत्मा और शरीर शुद्ध पवित्र हुजे। देवता अर्थात सत्युगी दुनिया वारा माण्हू, जंहिंजो आत्मा और शरीर ॿई पवित्र हुजे। महान आत्मा पुण्य आत्मा त हिते थी न सघंदी आहे। बाक़ी महान आत्मा जेकी सुठियूं आत्मायूं आहिनि अॼुकल्ह दुनिया में, कोई हिननि खे पाण महान आत्मा चई सघंदा आहियूं। त हिन रीति हर हिकु ॻाल्हि खे पाण मुख सां कढूं था न, त सोचे सम्झी करे कढूं। इहे शब्द जो यथार्थ अर्थ छा आहे? पाण हिक ॿिए खे चई सघंदा आहियूं त पागल आहे, हिनखे त सम्झ कोन अथसि, लेकिन पागल जो शब्द जो मतिलबु बि त सम्झो। कंहिंखे तव्हां ईअं ई पागल, बेवकूफ़ या ईअं आलतू फालतू शब्द चओ था, लेकिन इहे शब्द न कढणा खपनि। छो जी कॾहिं कॾहिं पंहिंजे मुख खां इहे शब्द सही बि थी वेंदा आहिनि, त उहो पाण त मज़ाक कई ऐं उहो कल्ह जो वाकई में पागलनि जी हरकतियूं करे पोइ तव्हां ॿियो परेशान थींदा। त बाबा चवनि था इन रीति पंहिंजे हर शब्द खे नोट करो, सोच खे नोट करो ऐं पंहिंजे पाण खे परिवर्तन करो, तॾहिं पाण छा कहलाईंदासीं? देवी देवता। छा मिठी मिठी सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे पंहिंजी दिव्य अलौकिक जन्म जी स्मृति द्वारा मर्यादा जी लकीर जे अंदरि रहण वारा मर्यादा पुरुषोत्तम ठहो। जीअं हर कुल जी मर्यादा जी लकीर हूंदी आहे न, उहो ई हाणे बाबा जो जीअं ॿार ठहिया आहियूं पाण, त पाण खे बि मर्यादाउनि जी लकीर में हलणो खपे। अर्थात जीअं बाबा असांखे चईंदो आहे सोचो, ॻाल्हायो, कर्म करो, हुन रीति ई करणो। इहे ई मर्यादा आहिनि। पंहिंजे संकल्पनि में बि कंहिंजे लाइ कुझु बुरो न निकिरे। त बाबा चए थो कि ॿार ठहिण अर्थात मांगण बंदि,
ऐं भगत थियण अर्थात मांगण। त हाणे मांगण बंदि करो, पुकारण मांगण इहे सभु बंदि करो। हाणे हाणे ॿार ठही करे हक़ सां मूंखां जेको वठिणो अथव वठो। उहो पाण कॾहिं वठी सघंदासीं परमात्मा खां? पंहिंजे पीउ जे मूंखे मां पंहिंजे पीउ खे थी चवां ईअं, जॾहिं पाण मर्यादाउनि में हलंदासीं त ई त पंहिंजो पीउ जे रूप में पाण हुनखे अनुभव करे सघंदासीं न। स्लोगन आहे शांती दूत ठही पंहिंजी तपस्या द्वारा विश्व में शांति जी किरनियूं फैलायो। हाणे तपस्या अर्थात हिक जी यादि। पाण भल दुनिया में रहूं था, दुनिया में रहंदे उहे बि तव्हां तपस्या करे सघंदा आहियो। कीअं? सदा हुन हिक सां गॾु रहंदव। तपस्या अर्थात सदा बुद्धि में परमात्मा जी यादि रहे। भले तव्हां कंहिंसां बि ॻाल्हायो था, कुझु बि कर्म करो था, लेकिन कंहिंजी यादि में? बाबा जी यादि में। त बाबा चवनि था हाणे शांती दूत ठहो। मां आत्मा शांति स्वरूप परमात्मा सां गॾु आहियां, तॾहिं ई पूरे विश्व में पाण शांति जी किरनियूं फैलाए सघंदा आहियूं। अच्छा, ओम।